श्री सुखमनी साहिब अष्टपदी टी पौड़ी छई। सगल पुरख में पुरख प्रधान, साध संग जाका मिटे अभिमान। आपस को जो जाने नीचा, सो गनिए सबते ऊंचा। जाका मन होए सगल किरीना, हर हर नाम तिन घट घट चीना। मन अपने ते बुरा मिटाना, पेखे सगल श्रेष्ठ साजना। सुख दुख जन समदृष्टेता, नानक पाप पुण्य नहीं लेपा। सुख दुख जन समदृष्टेता, नानक पाप पुण्य नहीं लेपा। सोई उत्तम सभिनी में आहे, जंहिंजो संतन जे संग में अभिमान मिटियो आहे। जो पाण खे घटि थो सम्झे, सोई सभिनी खां ऊच या उत्तम आहे। जंहिंजे मन सभिनी जी खाक आहे, सोई सम्झे थो त हरि नाम हिकु हिकु हृदय अंदरि आहे। जंहिं पंहिंजे मन जूं बुरायूं मिटायूं आहिनि, सो ॾिसे थो त सारी सृष्टिअ में हिकु सॼण साईं वसी रहियो आहे। जो सुख दुख खे हिकु दृष्टिअ सां ॾिसे थो, तंहिंखे पाप पुण्य जो लेप नथो लॻे। मन प्रबोध श्लोक 41 खां 44 ताईं। खौफ न कर आओ सतगुर पास, काल खे मारे अलख अकाल। नूरी गोबिंद गाए मना, एक साईं सदा रखपाल। संग सखा थे तीरथ खा, कोई कोने मददगार। नूरी गोबिंद गाए मना, नाम ही एक करे संभार। कीन रहो को सारे जहान, कोट किला सब फानी फानी। नूरी गोबिंद गाए मना, थी सुजाग मंग रहम रूहानी। कीन रहो सब आहे धूड़, कीन रहो हित मौत मकान। नूरी गोबिंद गाए मना, एक नाम रहो वठ नाम निधान। नूरी गोबिंद गाए मना, एक नाम रहो वठ नाम निधान। श्रीमद् भगवत गीता अध्याय 12 श्लोक 13। श्रीमद् भगवत गीता अध्याय 12 श्लोक 13। वैर भाव खां जो रहे थो परे, ऐं सभिनी जो मित्र। अभिमान ममता बिना खिम्यावान, दयालु रहे जो सदा संतोषी। ऐं सुख में ऐं दुख में आहे जो समान, यतन में रतन जो रहे थो पके निश्चय वारो। मन बुद्धि मुँह में जो अर्पण करे, सोई भक्त में जो प्यारो। सोई भक्त में जो प्यारो। जिजे कीन कहीं खान कहीं के जजारे, ऐं चिंता खुशी का न्यारो। हसद नाहि जंहिंखे न कि क्रोध को, सोई भक्त मुंहिंजो प्यारो। सोई भक्त मुंहिंजो प्यारो। इच्छा रहित जो पवित्र चतुर जो,
ऐं चिंता बिना जो करे थो सुधारो, फल जी इच्छा सब पिछी जो करे, सोई भक्त मुझो प्यारो, सोई भक्त मुझो प्यारो। बिना हर्ष ऐं द्वेष त्यागे थो जो भलो ऐं बुरो, चिंता रहित जो न उमेदूं अॾे, सोई भक्त मुझो प्यारो, सोई भक्त मुझो प्यारो। शत्रु मित्र ऐं मान अपमान, थधि गर्मी ऐं सुख दुख सभिनी में समाभाव रखे थो, रहे राज़ी सब ते, निंदा स्तुतिअ में साॻीअ रीत हले थो, धन ज़र मिल्कत बिना ऐं शांति को अस्थिर चित्त वारो, सब्र में रहे जो सोई भक्त मुझो प्यारो, सब्र में रहे जो सोई भक्त मुझो प्यारो। अमृत रूपी ज्ञान अमल में जो आने सची अश्रद्धा वारो, वछे शरण मुझी सोई भक्त मुझो प्यारो, सोई भक्त मुझो प्यारो। अमृत रूपी ज्ञान अमल में जो आने सची अश्रद्धा वारो, वछे शरण मुझी सोई भक्त मुझो प्यारो, सोई भक्त मुझो प्यारो। ओम तत्सत। ये श्रीमद् भगवत गीता उपनिषद ब्रह्म विद्या योग शास्त्र जो श्री कृष्ण संवाद जो भक्ति योग वारो 12 अध्याय पूरो थियो। दीन दयालु सद कृपालु मोरे सतगुर दादल शाह, मां मंगतो तू शाह वाली दे मुखे मेहर निगाह, मोरे सतगुर दादल शाह। ओम जय 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 जगदीश हरे, कीन घुरामा ब्यो कुछ प्रीतम न की दुनिया न की दीन, कंद कपाया तो खे पाया तुझे चरण थया कुछ की, मोरे सतगुर दादल शाह। ओम जय 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 जगदीश हरे, अंदर में जे ऊंदे उनी अची बाज गियरो बार, मिठड़ो मुखड़ो कमल जड़ो पाया दीदार, मोरे सतगुर दादल शाह। ओम जय 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 जगदीश हरे, मन इंद्र ने खा पारे उकारे सुरत शब्द मिला, माया पर्दा लाए लाए ज्योत स्वरूप बता, मोरे सतगुर दादल शाह। ओम जय 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 जगदीश हरे, तुझे नूर नूरानिय में है नूरी अंजलि करे निवास, जन्म जन्म में दरजी दासी नबी का आए प्यास, मोरे सतगुर दादल शाह।
ॐ जय 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 जगदीश हरे। दीन दयालु सद्किरपालु मोरे सतगुर दादल शाह। मां मंगतो तू शाह वाली दे मुखे मेहर निगाह। मोरे सतगुर दादल शाह। ओम जय 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 जगदीश हरे। ओम जय 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 जगदीश हरे। ओम जय 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 जगदीश हरे। श्री नूरी ग्रंथ पेज 597 597। ॾियो मूं वाधायूं भेनर ॾियो मूं वाधायूं। अचे पियो प्यारो हुस्न वारो हाकिम आहे नीह में न्यारो। अखियुनि नीलियुनि वारो अचे पियो अचे ॾींहुं सभागो। करियूं छो न तयारी गम गूंदर छॾियूं इंतज़ारी। नीह में न्यारी इक इक थिए शाद दिलड़ी आबाद। अचो भेनर गॾिजी करियूं आरती अचे पियो। अचो भेनर गॾिजी गीत ॻायूं नचे पियो। मच दिलि में मचे पियो करियूं छो न कुर्बान कदमनि में। दादा श्याम नूरी ग्रंथ जो ही तो प्यारो गीत दरते हाजिरी। मोरे घर आज तो संत पधार्या। मोरे घर आज तो संत पधार्या। बजा कौल अजीत ने पार्या। बजा कौल अजीत ने पार्या। मोरे घर आज तो संत पधार्या। मोरे घर आज तो संत पधार्या। महिरन सरसित मुखी निहारने। महिरन सरसित मुखी निहारने। प्यार में पहलत पहची प्यारने। प्यार में पहलत पहची प्यारने। मोरी घर आज तो संत पधार्या। मोरी घर आज तो संत पधार्या। बिच दिल मंदर भजन शरणायो। बिच दिल मंदर भजन शरणायो। अत्यूं भली जो मुखे वधायूं। अत्यूं भली जो मुखे वधायूं। मोरे घर आज तो संत पधार्या। मोरे घर आज तो संत पधार्या। चरणन चश्मन जो पिया शल पाणी। चरणन चश्मन जो पिया शाल पाणी। पी पी निहाल था नूरी निमाणी। पी
बीबी ने हाल था नूरी ने माणी मोरे घर आज तो संत पधार्या मोरे घर आज तो संत पधार्या बचा कौल अजीत ने मार्या बचा कौल अजीत ने पार्या मोरे घर आज तो संत पधार्या मोरे घर आज तो संत पधार्या मोरे घर आज तो संत पधार्या। दादा श्याम। मूरा साहिब साजन आया आया मूरा साहिब साजन आया आया मूरा साहिब साजन आया आया आज दुर्लभ दर्शन में पाया पाया आज दुर्लभ दर्शन में पाया पाया साजन आया साहिब आया साहिब आया साजन आया साजन आया साहिब आया साहिब आया साजन आया प्रेम में मोरे घर है पधारे प्रेम में मोरे घर है पधारे नूरानी नूर से वो निहारे नूरानी नूर से वो निहारे
साहिब साजन आया आया, मोरा साहिब साजन आया आया, मोरा साहिब साजन आया आया, मोरा साहिब साजन आया आया। वजन छोत्यूं तू तार्यूं, खुशियाँ जूई पुकार्यूं। वजन छोत्यूं तू तार्यूं, खुशियाँ जूं ही पुकार्यूं। वजन छोत्यूं तू तार्यूं, खुशियाँ जूं ही पुकार्यूं। अजंता 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 अजंता, नीड़ मुहिंजान अजंता, नीड़ मुहिंजान अजंता। इच्छो आया आया प्रीतम पाण पधार्या, इच्छो आया आया प्रीतम पाण पधार्या। वजन छोत्यूं तू तार्यूं, खुशियाँ जूं ही पुकार्यूं। वजन छोत्यूं तू तार्यूं, खुशियाँ जूं ही पुकार्यूं। अजंता 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 अजंता, नीड़ मुहिंजान अजंता, नीड़ मुहिंजान अजंता। हदियूं सरत्यूं वेठ्यूं निहारिन, हदियूं सरत्यूं वेठ्यूं निहारिन। निरखड़ी छातियूं पुकारिन, निरखड़ी छातियूं पुकारिन। इच्छो आया आया प्रीतम पाण पधार्या, इच्छो आया आया प्रीतम पाण पधार्या। वजन छोत्यूं तू तार्यूं, खुशियाँ जूं ही पुकार्यूं। वजन छोत्यूं तू तार्यूं, खुशियाँ जूं ही पुकार्यूं। अजंता 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 अजंता, नीड़ मुहिंजान अजंता, नीड़ मुहिंजान अजंता। अखियुन नूरी होते ज्योति, अखियुन नूरी होते ज्योति। मिलकर अचो करियूं आरती, मिलकर अचो करियूं आरती। इच्छो आया आया प्रीतम पाण पधार्या, इच्छो आया आया प्रीतम पाण पधार्या। वजन छोत्यूं तू तार्यूं, खुशियाँ जूं ही पुकार्यूं। वजन छोत्यूं तू तार्यूं, खुशियाँ जूं ही पुकार्यूं। अजंता 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 अजंता
बिजलियाँ चमके, संत दर्शन से अखियाँ बहके। आज मोरे घर बिजलियाँ चमके, संत दर्शन से अखियाँ बहके। मैं हूँ उनकी पल पल प्यासी, मैं हूँ उनकी पल पल प्यासी। जन्म जन्म से उनकी दासी, जन्म जन्म से उनकी दासी। आज मोरे घर संत पधारे, आज मोरे घर संत पधारे, संत पधारे, संत पधारे, संत पधारे, संत पधारे। काबिल नहीं पास कैसे आऊं, काबिल नहीं पास कैसे आऊं। दूर खड़ी वार वार गुण उनके गाऊं। संतों ने एक ही सबक सिखाया, संतों ने एक ही सबक सिखाया। मन मंदिर का रास्ता दिखाया, मन मंदिर का रास्ता दिखाया। आज मोरे घर संत पधारे, आज मोरे घर संत पधारे। दादा पधारे, दादा पधारे, दादा पधारे, दादा पधारे। अंदर अंदर दिल ही दिल में चमके जहाँ राम श्याम कमल में। अंदर अंदर दिल ही दिल में चमके जहाँ राम श्याम कमल में। दिल में शंकर, दिल में शंभो, दिल में शंकर, दिल में शंभो, दिल में सतकर तार स्वयंभू, दिल में सतकर तार स्वयंभू। आज मोरे घर दादा पधारे, आज मोरे घर दादा पधारे, दादा पधारे, दादा पधारे, दादा पधारे, दादा पधारे। दिल में अगम, दिल में अगाम, आठों पहर बाजे अनहद नाद। दिल में अगम, दिल में अगाम, आठों पहर बाजे अनहद नाद। सुन ले कर तू अंजलि तैयारी, सुन ले कर तू अंजलि तैयारी। रख संतों से दिल में यारी, रख संतों से दिल में यारी। आज मोरे
आज मोरे घर दादा पधारे, आज मोरे घर दादा पधारे, दादा पधारे, दादा पधारे, संत पधारे, संत पधारे, आज मोरे घर संत पधारे, आज मोरे घर संत पधारे। पाक हथन से दीप जलाए, पाक हथन से दीप जलाए, किए उजियारे, किए उजियारे, किए उजियारे, किए उजियारे, आज मोरे घर दादा पधारे, दादा पधारे, दादा पधारे। दादा पधारे, 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 दादा पधारे। दादा पधारे, संत पधारे, संत पधारे, दादा पधारे, दादा पधारे, संत पधारे, संत पधारे, दादा पधारे, दादा पधारे। आज मोरे घर संत पधारे। Have the will to forgive, have the will to forget and be free, free, free. Have the will to forgive, have the will to forget and be free, free, free. दोस्ती का मजा है दुश्मनी में कहाँ, दोस्ती का मजा है दुश्मनी में कहाँ। तो छोड़ो अब छोड़ो तुम ये रूठना, इतना भी क्यों है सोचना, क्यों है सोचना। Have the will to forgive, have the will to forget and be free, free, free. Have the will to forgive, have the will to forget and be free, free, free. छोटी सी है जिंदगी क्यों ना हो फिर बंदगी, इतनी क्यों नाराजगी है, इतनी क्यों नाराजगी है, इतनी क्यों नाराजगी। उस कानों में है आजादी। Have the will to forgive, have the will to forget and be free, free, free. Have the will to forgive, have the will to forget and be free, free.
बस यही है, सच तो बस यही है, सच तो बस यही है, माफ करने में है खुशी। Have the will to forgive, have the will to forget and be free, free, free. Have the will to forgive, have the will to forget and be free, free, free. Have the will to forgive, have the will to forget and be free, free, free. Have the will to forgive, have the will to forget and be free, free, free. Have the will to forgive, have the will to forget and be free, free, free. Have the will to forgive, have the will to forget and be free, free, free. My friends, to give is human, but to forgive is divine. There is this conflict within us. Has someone wronged you? Has someone offended you? Has someone spoken ill of you? Has someone cheated you? Has someone exploited you? Has someone spread scandals against you? Has someone wronged you? Has someone betrayed your trust? There is this struggle. Love on the one hand, hatred on the other. Love seeks to forgive, but hatred says, no, I shall see this man. Hatred believes in taking an eye for an eye, in giving a blow for a blow. And if in the struggle, love wins, love triumphs, love has the upper hand, then we easily forgive. But if hatred triumphs, then that hurt enters into the heart within and keeps on burning there like a fire. We must all grow in the spirit of forgiveness. I know it is something very difficult to do, because again and again we are tempted to strike back. Again and again we are tempted to return evil for evil. But all the great ones of humanity, all the great ones without exception, all the great ones who have blessed humanity age after age, have been men and women of forgiveness.
I feel sad. It's like definitely like really emotional. And I definitely get hurt if like, even if it's the smallest things. It is like drinking poison every single day when you wake up in the morning, when you're angry, when you're not happy. When I'm really angry with you, I feel like there's like a block, you know? I just can't think. I felt a mixture of like, I felt mad and I felt furious at him. I couldn't forgive them. I would curse them in my heart. Horrible because like you're carrying that burden in yourself. Oliver too. Like every small thing used to irritate me, every small thing used to bother me. I was very against change. I was having so much stress on my head and my heart, my emotions were so disturbed. I was so disturbed emotionally and physically it was affecting my health and I became quite sick. Carrying a huge stone of hurt. It's carrying a big burden of hurt. And you are drowning in a sea of sadness. And when I'm holding this grudge, I hate it because it's interfering with me. It's getting me to be, it makes me throw tantrums. I'm edgy, I'm irritable, I'm frustrated. I don't like it. I used to feel I was never enough. I used to always compare myself to others. I used to always want what others have. And by doing so, it would make me more negative. You can't really do anything productive. When our expectations are not met by them, we feel hurt and then we blame them. It's such a hard question. It is not an easy process. I don't know if I actually have forgiven them or have I just put it aside, shoved it under the carpet for it to only blow over at a much later time. So I was the type of person who it would be very hard for me to forgive and forget. Like maybe I'd forgive but not forget, you know? So the grudge would always be there. So I feel like that's not really real forgiveness. It's just from the mouth forgiveness, but inside they still have the ego. Oh, that is the biggest problem. So the more you hold on to a hurt or pain, it could be real, it could be imagined. I know that I have two choices. Either I'm going to live with this or I'm going to choose to drop this and move on. I sometimes like go to like my bathroom and just like scream and I'm like, get all the anger out of me. If I'm angry, I would usually write it down on paper and crumple it and like rip it. I have a doll at home and I talk to him constantly about my problems because it makes you laugh and you feel more out of the problem if you make yourself laugh. I make sure I don't sleep angry. Yeah, but I do. Yeah, that's your fault. But because you anger me. In a way that I feel there's no point for me holding in it. Sometimes I do give them like the silent treatment and I'm like gonna distance myself, but at one point I always feel like it's right to forgive somebody and give them a second chance. So sometimes I think it is to forget is to forgive. And I think that is the beauty of getting older. You forget things. I think it's God's way of letting us look at things which are more important and forgetting things which are less. So I'll speak to my husband or I'll speak to my children and I'll share what I'm feeling. So it takes a lot longer for me to forgive. Sometimes or many a times I need to bounce off my thoughts to another person. Most of it's my wife. She helps me in being able to understand the situation. And in fact, the reason I want to do that is because I care about the relationship and I want to go through that process and make it work and come out better. Listen first, be a good listener. Then analyze later on and make him understand. That is the proper way. Drop your ego, the simplest thing, and go forward and say sorry. And don't justify for your mistake to yourself. Oh, I did it because of this. No, it's not true. Everyone would just communicate to each other honestly and openly. Everything would be so much easier and everything can be resolved so much faster. Instead of putting ourselves through all that torture for days or weeks or years even, you know.
But the minute you understand that it's not coming from a bad place, it's just his nature, and you don't react and stay calm, things are as peaceful as ever. Meditation, visualization, pranayama, that is breath work, mantra recitation, and lots of self-enquiry. By letting that go, you'll find the things that you like to do, the people that love you, and the people that you like to love. You know, you can just breathe again, you know, and that block, that mental block, it's just gone, and you can think and you can process the emotions and you can see clearly what was it you were fighting about. It was just nothing. It was self-love. It is about being loving yourself and allowing yourself to be more emotionally fit. And I'm a very strong believer that I can only give to people what is in my cup. So if I'm full of grudges and pain and anger and all of this negativity, what am I going to give my children? And one more thing I explained to myself, that person is doing her karma or his karma according to his nature, his vashna. You check on your karma, what are you doing? But there's that, there's that core self that you are, that you gotta just like nurture and like not put so much pressure on. Through accepting yourself, like everything else becomes easier. I think pain is our best teacher. We learn from it the most, the best. Your experiences and what happens to you, whether these people hurt you or whether they make you or break you, these are the lessons that you learn, and that really makes you who you are today. I realized that that had to happen for a reason. It's experiences like that have helped me understand that when something happens, there's probably a reason behind it, and there is no point in holding on to it. When we see him as a soul like yourself, like clouds just come and go, they vanish. So then I become a clear sky again. My friends, there was an editor of a paper who had been bribed to write untrue things concerning Sadhu Vaswani and the noble work that he had started. They took this newspaper and distributed it free among the people. They dropped copies of this newspaper in every house in certain areas of the town. Sadhu Vaswani was unperturbed. Some time later, the wife of this editor contracted TB, tuberculosis, and he had no money for the treatment of his wife. When Sadhu Vaswani learnt of it, he handed to him a bundle of notes and said, "Brother, here is money for the treatment of your wife. If you need more, do let me know." Such a man was Sadhu Vaswani. He held no grudge in his heart against anyone. His heart was a fountain of forgiveness. The editor, his eyes were touched with tears. He fell at the feet of Sadhu Vaswani and said, "Forgive me, forgive me, forgive me, O man of God." And Sadhu Vaswani said to him, "Forgive you for what? Your writings have drawn the attention of the people to the humble little work that is being done here. I feel grateful to you." The editor became an ardent devotee and continued to come to the satsang till the end of his life. This is the magic of forgiveness.
हरे कृष्णा दादा श्याम, हरे कृष्णा राम 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 दादा श्याम, दादा श्याम दादा श्याम दादा श्याम दादा श्याम, दादा श्याम दादा श्याम दादा श्याम दादा श्याम, हरे कृष्णा राम 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 दादा श्याम। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, वरी वरी के मिलिया आहिनि, के भाउर के भेनरूं, वरी वरी उन्हनि पुछियो आहे इहो हिकु सुवालु, पुछण वारा केतिरा पर सुवालु हिकु साॻियो, त असांजा कयल गुनाह माफ़ थी सघनि था। असां जेके ॾोह कया आहिनि, केतिरा भेरा इन इग्नोरेंस अविद्या में केतिरा असां ॾोह कया आहिनि, केतिरा भेरा शायदि डेलिबरेटली, केतिरा भेरा विकारनि जे असर हेठि अची हसद, लोभ, क्रोध, काम, इन्हनि विकारनि जे असर हेठि अची असां केतिरा न गुनाह कया आहिनि, केतिरा न पाप। पोइ इहे पाप, इहे गुनाह, इहे अवगुण असांजा माफ़ थी सघनि था। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, हिकु भाउ मूंखे गॾियो, मूंसां ज़िक्र कयईं, चईं मुंहिंजो सौटु ऐं विलायत जे मुल्कनि में वियो, पंहिंजो कमु मूंखे सौंपे वियो, पंहिंजे मिल्कियत जी संभाल, संदसि ॿनियूं, संदसि जॻहियूं, शाहूकार हो, सॼो कमु मूंखे सौंपे वियो। मूंखे चयईं त हिसाब किताब तो ते थिए। पोइ चईं अलाए कीअं, ईअं अलाए छो थियो, मूंखे बि प्यारे प्रभुअ सभु की ॾिनो आहे, पर तंहिं हूंदे बि अलाए ईअं छो थियो, मूं पंहिंजो हिसाबु ऐं हुनजो हिसाबु गॾे खणी छॾियो, ऐं मां सम्झां थो हुनजे हिसाब मां केतिरा पैसा मूं वटि अची विया। मुंहिंजो सौटु मोटियो, मूंखे चयो तुंहिंजी हेतिरी रक़म आहे। हुन मूंखां हिकु सुवालु कीन पुछियो, हुन मूंखे हिकु अखर कीन चयो, पर हींअर मुंहिंजे दिलि ते ॾाढो ॿार आहे। मुंहिंजो सौटु हयात कीन आहे, उनजा ॿार हयात कीन आहिनि, मूं ते ॾाढो ॿार आहे। मुंहिंजो इहो गुनाह, मुंहिंजो इहो पाप माफ़ थी सघंदो। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, हिकु ॿियो भाउ मूंखे मिलियो, मूंसां कहिड़ो ज़िक्र कयईं, चईं मुंहिंजो भाउ गुज़ारे वियो, हिकु बालकी छॾे वियो ऐं सॼी मिल्कियत मूंखे ॾेई वियो। चयईं त हिन मिल्कियत जो तूं ट्रस्टी आहीं, हीअ मिल्कियत मुंहिंजे बालकीअ लाइ अथई, हुनखे जेकी बि ख़र्च पखे लाइ खपे तूं खेसि ॾींदो रहिजांइ।
तोखे मां ट्रस्टी करे रखी वञा थो। चई ईमानदारीअ सां मूं कमु कयो, हिसाब किताब मूं पूरी तरह रखियो, पर ओचितो ई ओचितो हिकु असांजे कुटुंब जो भाती घुर्ज में अची पियो। संदसि घुर्ज सख़्तु हुई ऐं हुन मूंखां कुझु उधारो वरितो। मूं चुक कई, मूं पाप कयो, मूं गुनाह कयो। पंहिंजनि पैसनि मां मूं खेसि उधारो की न ॾिनो, पर हिन ॿालकीअ जे पैसनि मां मूं खेसि उधारो ॾिनो, उहा ओधर वापसि नथो करे। मुंहिंजे दिलि ते केॾो न ॿार आहे। इहो मुंहिंजो गुनाह, इहो मुंहिंजो पाप माफ़ थी सघंदो। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, केतिराई अहिड़ीअ तरह मूंखे पे मिलिया आहिनि ऐं मूंखे ख़ुशी थिए थी त संदन विवेक वञे थो जाॻंदो, वञे थो जाॻंदो। हिकु हिकु सत्संग जो इहो ई मतिलबु आहे। हिकु हिकु सत्संग जी इहा ई सिख्या आहे। हिकु हिकु सत्संग जो इहो ई हिकु एफर्ट आहे असांजो विवेक सुजाॻ थिए। जॾहिं विवेक सुजाॻ थिए थो, असीं पाण सुजाॻ थी पऊं था। भेनरूं मूंखे मिलियूं आहिनि, पोइ भेनरुनि खे वरी पंहिंजो नमूनो थींदो आहे। अखियुनि मां ॻोढ़ा ॻारे भेनरुनि जा ॻोढ़ा जल्दी ॻरंदा आहिनि, भाउरनि जा थोरो अलाए छो टीयर ग्लैंड्स अहिड़ीअ तरह ठहियलु हूंदा या कीअं। पोइ ॻोढ़ा ॻारे मूंखे चवनि असां ॾाढा गुनाह कया आहिनि, तोखां त कुझु लिकल कोन्हे, तोखे त सभु ख़बर आहे। असांखे इन्हनि गुनाहनि जी माफ़ी खपे। हिक खां वधीक भेरा तव्हांजे चरणनि में इहो वीचार रखियो अथमि त असांजे दिलि अंदरि जे इहा भावना थिए थी त असांखे गुनाहनि जी माफ़ी खपे, त असीं पंहिंजा गुनाह वञी बासियूं। दिस इज़ वेरी नेसेसरी। वी मस्ट कन्फेस आवर सिन्स टू समवन, a spiritual elder, or if that be not possible, we must go and confess it to God, believing that He is close to us, believing that He is very near to us, believing that He hears every word that we speak to Him. वञी बासियूं ऐं बासण लाइ ज़रूरी आहे त जेके बि गुनाह मूं कया आहिनि से मां उचारियां। वञी पंहिंजे प्रभुअ खे, पंहिंजे गुरूअ खे, कंहिं न कंहिं पंहिंजे एल्डर खे वञी उहे अखरनि में ॿुधायां, मुंहिंजा प्यारा मूंखां हेॾा पाप थी विया आहिनि, ही फलाणा फलाणा पाप मूं कया आहिनि, ही फलाणा फलाणा गुनाह मूं कया आहिनि, मूंखे ॾे तूं माफ़ी, मूंखे ॾे तूं माफ़ी। हिकु वारी गुनाह पछतायूं था, हिकु वारी गुनाह बासियूं था, उन्हनि लाइ पछताव करियूं था। गुनाहनि जो भार असां तां हल्को थी वञे थो। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, गुनाह असांजा माफ़ थी सघनि था? इहो सुवालु वरी वरी केतिरनि ते पुछियो आहे। बेशक माफ़ थी सघनि था। ॿ ॻाल्हियूं असांखे करणियूं आहिनि। पहिरीं ॻाल्हि इहा जंहिंजो ज़िक्र तव्हां सां कयो अथमि। पहिरीं ॻाल्हि इहा त असीं उहे गुनाह वञी बासियूं ऐं उन्हनि गुनाहनि लाइ पछताव ज़ाहिर करियूं। किन खे असां तकलीफ़ पहुचाई हुजे, किन खे असां रंज रसायो हुजे, किन जो असां नुक़सानु कयो हुजे, लेट अस मेक अमेंड्स एज फार एज पॉसिबल ऐं उन्हनि खां वञी असीं माफ़ी वठूं। पर ॿियो कदम, पहिरियों कदम आहे जंहिं कदम खे सूफ़ी संत तौबा 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 करे कोठीनि था। तौबा तौबा करियो, तौबा। संत असांजो शाइर संत शाह साहिब चवे थो न, तौबा जे तासीर सां तरी विया तूफ़ान, तूफ़ान टरी विया। तौबा में एॾो तासीर आहे जो तूफ़ान टरी वञनि। पहिरियों कदम आहे तौबा तौबा। ऐं ॿियो कदम कहिड़ो जो तमामु ज़रूरी आहे, जंहिं कदम खणण खां सवाइ असांजा गुनाह माफ़ नथा थियनि, उहो ॿियो कदम कहिड़ो
ॿियो कदम पक्को इरादो, दृढ़ इरादो त वरी मां इन गुनाह में अड़बुसि कीन, वरी इहो गुनाह मां कंदुसि कीन। तौबा अखर जी साॻी माना आहे, जेका अंग्रेज़ी अखर रिपेंटेंस जी माना, ॿिन्ही जी लिटरल मीनिंग साॻी। टर्निंग बैक, मेकिंग अ यू टर्न, असांखे मोट खाइणी आहे। गुनाह जे रस्ते ते असीं अॻिते 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 विया आहियूं, हींअर असांखे मोटणो आहे। वी मस्ट रिटर्न, वी मस्ट टर्न बैक टू द पाथ ऑफ राइचियसनेस। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, इहा ॾाढी ज़रूरी ॻाल्हि आहे। पर जॾहिं असीं मोट खाऊं था, कोशिशि करियूं था, ॾिसूं था त असांजूं आदतूं असांखे वरी वरी छिके वञनि थियूं पाप ॾे, वरी वरी छिके वञनि थियूं गुनाहनि ॾे। असांजूं आदतूं जे असीं जन्म जन्म मां खणी आया आहियूं, जंहिंखे असीं कर्म करे बि कोठियूं था, असांजो कर्म असांखे छिके वञे थो गुनाह जे राह में। उन वक़्तु परूर पायूं था त असांखे मदद खपे। वी नीड द हेल्प ऑफ अ सुपर पावर, वी नीड द हेल्प ऑफ अ पावर स्ट्रॉन्गर देन अवर्स, हायर देन अवर्स। उन परम शक्तिअ जी असांखे मदद खपे, मदद खपे। जॾहिं इहा परूर असांजे अंदरि खुले थी, तॾहिं दिलि मंझां पुकारो थिए थी, प्रार्थना थिए थी, प्रार्थना थिए थी, गुनाहनि खां मूंखे बचाए, पंहिंजे महर जो मींहुं वसाए, मूंखे तूं पार पहुचाए, पार पहुचाए। मां नथो पहुची सघां, मां पार नथो पहुची सघां, मां ज़ईफ़ आहियां। आई एम सो वीक, माई विल पावर इज सो फीबल। मूंखे तूं पहुचाए, तूं पहुचाए। जॾहिं तुंहिंजी शक्ति, जॾहिं तुंहिंजी सुमत मुंहिंजे अंदरि घिरंदी, तॾहिं मां जीवन जे जंग मैदान ते विकारनि खे मुंहुं ॾेई सघंदुसि ऐं उन्हनि ते फतेह यादि थींदुसि। पर फतेह समूरी तुंहिंजी आहे प्रभु, फतेह मुंहिंजी कीन आहे। मां त ज़ईफ़ आहियां, मां त कुझु कीन। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, जॾहिं इहे 2 कदम असीं खणूं था, असांजा गुनाह माफ़ थी वञनि था, असांजी ज़िंदगी नई थी पवे थी, असीं पोइ नवां इंसान थी पऊं था। वी आर एज़ दो रीबॉर्न, ॼण असांखे नओं जनम मिले थो। श्री कृष्ण इन सुवाल जो निर्णय कयो आहे न, इहो सुवाल त असांजा गुनाह माफ़ थी सघनि था। इन सुवाल जो निर्णय कंदे श्री कृष्ण असांखे गीता में ॿुधाए थो न, वॾो को दुराचारी जे एकाग्र मन सां मूंखे थो ध्याए, त थिए ऊ बि साधू, छो त इरादो संदसि चङो आहे। उहो तुर्त धर्मात्मा थी पवे थो, सदा सोथ शांतीअ वेहे। पक ॼाण अर्जुन मुंहिंजो सचो भक्त, नथो नास थिए, नथो नास थिए। श्री कृष्ण जा वचन आहिनि, श्री कृष्ण जो अंजाम आहे। वॾो को दुराचारी, पापी, महापापी, पापाचार जेकॾहिं यू टर्न वठे थो, पंहिंजो इरादो पको करे थो, साधू थी पवे थो, खिन में साधू थी पवे थो। रत्नाकर जे मिसाल जी तव्हांखे ख़बर आहे, केॾा न खून कयई, केॾा न पाप कयई, केतिरनि खे न तकलीफ़ में विधाई, केतिरनि खे न ठॻियाई, केतिरनि जूं चोरियूं कयई, केतिरनि खे फुरियाई। मथि कृपा थिए थी, खिन में नओं थी पवे थो। महर्षि वाल्मीकि, अजब लॻंदो आहे महर्षि वाल्मीकि कीअं हिकु वक़्तु डाकू हो, एतबार में न ईंदो आहे। केतिरा त मूंखां पुछंदा आहिनि त साॻे जन्म जी थो तूं ॻाल्हि करी असां सां, या कंहिं अॻे जन्म में डाकू हो ऐं पोइ ॿिए जन्म में अची ऋषि महर्षि थिए थो। न मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, साॻे जन्म में ॾोह असांजा माफ़ थी सघनि था, माफ़ थी सघनि था। मूंखे यादगिरी पवे थी
कीअं लोनावला में मूंखे हिकु माण्हू गॾियो, गुजराती हो, जिते मां रहियल हुअसि उन जे भरिसां हिकु गुजराती धर्मशाला हुई, सैनिटोरियम, उते ई प्यारो रहंदो हो। असां वटि रोज़ निमा शाम जो सत्संग थींदो हो, ही प्यारो सत्संग में अची वेहंदो हो। हिकु ॾींहुं सत्संग खां पोइ मूंखे चवे थो, मां तोखे मिलणु चाहियां थो, तूं जेकर ख़ुलासी तरह मूंसां मिली, मां हिन प्यारे खे मिलां थो, संदसि अखियुनि में ॻोढ़ा आहिनि। चवे थो मूं पाप कयो आहे, मूं गुनाह कयो आहे, पोइ मुंहिंजो गुनाह माफ़ थी सघे थो, मुंहिंजे वास्ते का उमेद आहे। ज़िक्र करे थो मूंसां, चवे थो मुंहिंजो गुनाह आहे, मूं खून कयो आहे, खून कयो अथमि पंहिंजे ॾोहिटे जो। हालतुनि जो ज़िक्र करे थो, जिन हालतुनि हेठि खेसि इहो ॾुखियो कमु करिणो पियो। संदसि ॿार की शादी कयल की न हुई, पर गर्भवंती थिए थी। ऐं ही माण्हू चवे थो त मूं पंहिंजे बालकीअ खे मदद कई, जीअं उन बालक जो संदसि गर्भ में हो अंदरां ई नास थी वञे। मूं पंहिंजे ॾोहिटे जो पाण वेही खून कयो। उन ॾींहं खां वठी मुंहिंजूं अखियूं हमेशह आलियूं आहिनि। उन ॾींहं खां वठी मां पियो रुआं ऐं पियो पाण खां सुवाल पुछां, ऐं ॿिया जे मूंखे मिलनि था तिन खां बि साॻियो सुवाल पियो पुछां, मुंहिंजो पाप नास, मुंहिंजो पाप माफ़ थी सघंदो, मूंखे माफ़ी मिली सघे थी। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, मूंखां ई प्यारो पुछे थो, मूं वास्ते का उमेद आहे या मूंखे दोज़ख में नरक में रहणो पवंदो हमेशह हमेशह। तॾहिं मूंखे चयो, मुंहिंजा प्यारा, नरक में को बि हमेशह नथो रहे, ऐं असां मां हिकु हिकु वास्ते उमेद आहे। नरक में असीं छो वञूं? जेसि ताईं असांखे ईमानिक देह आहे, जेसि ताईं असांखे ईमानिक चोलो आहे, जेकॾहिं असीं पछताव करियूं पछताव करियूं पछताव करियूं, जेकॾहिं असीं पछताव करियूं, प्यारो प्रभु असांखे माफ़ी ॾिए थो। पछताव करिणो आहे ऐं पको इरादो करिणो आहे त वरी इन पाप में मां घिरंदुसि कीन, ऐं उन इरादे खे पके करण वास्ते असांखे मदद करे थी हीअ हिकु ॻाल्हि, जेकॾहिं असीं नाम जो जाप करियूं था। बोधी शास्त्रनि में लिखियल आहे त जेकॾहिं को कासाई फ़क़ति पंहिंजी काती फिटी करे, उन दम हू ॿुध थी सघे थो। जेकी अॻु थियो आहे उनजो उल्को कीन आहे। कहिड़ो इंसानु आहे जो पाप खां आजो आहे? सूफ़ी संतनि जे बाणीअ में तव्हां ॾिसंदा, इहो वीचार वरी वरी असांखे मिले थो त इंसान जा केॾा बि गुनाह हुजनि, पर इन्हनि गुनाहनि खां घणो ऊच, घणो मथे, घणो वधीक आहे प्रभुअ जी महर। प्रभुअ जे महर मां उमेद न लाहियो। हिकु माण्हू वेठो रोए, हज़रत अली अची उतां लंघे थो। हिन माण्हूअ खे चवे थो, मुंहिंजा भाउ तूं रोई छो रहियो आहीं? रुआं पियो छो त मुंहिंजा गुनाह केतिरा आहिनि, मुंहिंजा पाप केॾा न वॾा, जबलनि खां वॾा मुंहिंजा पाप, मुंहिंजी कहिड़ी हालत थींदी? तॾहिं हज़रत अली खेसि चवे थो त सभ खां वॾे में वॾो पाप अथई हीउ। तूं चईं थो तो केतिरा ई वॾा पाप कया आहिनि, पर मां तोखे ॿुधायां त सभ खां वॾे में वॾो पाप अथई हीउ। प्रभुअ जे रहमत मां, अल्लाह जे रहमत मां उमेद विञाए, उमेद न विञाए। हू रहमी आहे, हू बख़्शंद आहे। असांजा गुनाह अची बख़्शींदो, फ़क़ति असीं पछताव करियूं ऐं पको इरादो करियूं, वरी उन गुनाह में असीं पाण खे फासाईंदासीं कीन। हज़रत मोहम्मद हिकु ॾींहुं चयो न, चयाईं त जेकॾहिं तोखां को बुछड़ो कमु थी वञे, इंसानु भुलियल आहे। जेकॾहिं को तोखां बुरो कमु थी वञे त बर वक़्तु तूं ॿियो को नेक कमु कर, जीअं हिन नेक कम जे द्वारा तुंहिंजो बुरो कमु नास थी वञे। ऐं दिलि जे अंदरि पछताव कर, पछताव कर, पछताव कर। दिलि जे अंदरि तूं स्मरण कर, तुंहिंजी मत साफ़ थी वेंदी।
मुंहिंजा प्यारा भाउरो मुंहिंजूं भेनरूं, वक़्तु पूरो थी वियो आहे। केतिरियूं ई ॻाल्हियूं जिन जो तव्हां सां ज़िक्र कयां, पर हींअर वक़्तु कीन आहे। राति जे वक़्तु हिकु माण्हू अचे थो हिकु फ़क़ीर वटि, शाहूकार माण्हू आहे, विद्वान आहे। हिन फ़क़ीर में संदसि सिदक आहे, संदसि श्रद्धा आहे। फ़क़ीर वटि अचे थो, अची खेसि चवे थो, मुंहिंजा साईं, दुनिया ते केॾो न पाप जो भार आहे, बोझो आहे, पोइ इहे पाप दूर थी सघनि था? ऐं फ़क़ीर चवे थो दूर थी सघनि था। ऐं माण्हू पुछे थो रस्तो कहिड़ो आहे? ऐं फ़क़ीर चवे थो रस्तो ते हीअ, जॾहिं इंसानु आत्मावान थींदो तॾहिं पाप सभु हटी वेंदा, दूर थी वेंदा। आत्मावान साईं कीअं थिए इंसानु? इंसानु आत्मावान कीअं थिए? ऐं फ़क़ीर चवे थो इंसानु आत्मावान थिए थो जॾहिं नओं जनम वठे थो, नओं जनम वठे थो। When he is born anew, when he is reborn, when he takes a second birth, नओं जनम कीअं वठे, कीअं वठे? मुंहिंजा प्यारा भाउरो मुंहिंजूं भेनरूं, नओं जनम वठे थो, कीअं वठे? नओं कीअं थिए इंसानु? हिकु माण्हू हो ॾाढो जोशीलो, कावड़ में नंढीअ वॾी ॻाल्हि ते भरिजी वेंदो हो। गारियूं गंद संदसि मुख मां पिया निकिरंदा हुआ। ओचितो ई ओचितो ॾिसनि था हिन माण्हूअ जे सुभाउ में फेरो अची वियो। He became so gentle, gentle as a lamb. He became so patient, patient as a tree. अजब में पवनि था लोक, ही सुभाउ में फेरो कीअं आयो? सबबु कहिड़ो? ऐं खेनि ख़बर पवे थी सबबु हीअ जो ही माण्हू हिकु छोकिरीअ सां प्यार में वञी फाथो। उन प्यार हिनखे नओं करे छॾियो। प्यार अथव जो नओं करे थो मुंहिंजा प्यारा भाउरो मुंहिंजूं भेनरूं। पर छोकिरीअ सां प्यार न कजो, तव्हीं छोकरनि सां प्यार न कजो, तव्हीं प्रभुअ सां प्यार कजो। प्रभुअ सां प्यार रखो, तव्हीं नवां थी पओ, नवां थी पओ, नवां थी पओ। ऐं प्रभुअ जो प्यार बि अथव, प्रभुअ जी बख़्शीश। इन करे प्रभुअ खे पुकारियो, पुकारियो, वरी वरी पुकारियो, प्रभु मूंखे पंहिंजे कमल कदमनि वास्ते निज प्यार निर्मल भक्ति ॾे ऐं मूं ते आसीस कर त ही संसार ऐं संसार जी माया मूंखे तोखां गुमराह न करे। ओम ब्रह्म कृपा ही केवलम, कृष्ण कृपा ही केवलम, दादल कृपा ही केवलम। ओम शांति शांति शांति।
प्रभु तेरी ही कृपा से सब काम हो रहा है। करते हो तुम प्रभु जी, मेरा नाम हो रहा है। दादा तेरी ही कृपा से सब काम हो रहा है। तकलीफ और तंगी में नूरी एक तू ही मददगार, उठाए हैं अंजलि के जन्मों के सारे भार। करता नहीं मैं कुछ भी, सब काम हो रहा है। करते हो तुम ओ दादा, मेरा नाम हो रहा है। दादा तेरी ही कृपा से सब काम हो रहा है। ओ सब काम हो रहा है। ओ सब काम हो रहा है। दादा श्याम।